हरदम वगदा तेरा जे एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा। खुदा जी रहमत समुद्रन जी जाया उन न नजर खत्म थींदड़ समुद्र मां जेकॾहिं हिकिड़ो कतरो कायनात खे मिले कायनात जा गुनाह धोती वञनि। हे आशिकनि जी ॿोली आहे। रहमत दा दरियाह इलाही हरदम वगदा तेरा जे एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा। घर में वेखा अमला बल्ले ते कुछ भी नहीं मेरे पल्ले जे मैं वेखा रहमत रब दी उच्चिया शाना वालड़िया फजल करी मौला बख्शे जावा मुझे मौका लड़िया। खुदा जे रहमत मना उम्मीद न थी मुझे बेनियाज रब फरमायो लहुम मगफिरतुन। ओ मां अल्लाह सा अण ॾिठो प्यार करण वारा तुझे रब तुझे गुनाहन के मुआफ़ करे छॾींदो। न रुगी गुनाहन जी मुआफ़ी ते महदूद थी। अल्लाह फरमायो व ऐं अजरु कबीर। कुरान बुद्धि दिल ठार मुझे बेनियाज रब फरमायो रुगी गुनाहन जे बख्शिश ताईं न छो त हीअ बादशाहन जे बादशाह जी दरबार आहे। जेकॾहिं दुनिया वारे सां अण ॾिठे तूं झंडो खणी घुमंदे उन जा नारा हणंदे नौकरी त उहो बि तोखे ॾेई छॾींदो। तइलीमी मयार कोन ॾिसंदो चवंदे मुंहिंजे लाइ नारा हया थे घणेई मुंहिंजे लाइ पाण खे बुछड़ो कयो थे अॼु तोखे नौकरी ॾेई छॾिया। रब चवे इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे रुगी तुंहिंजे गुनाहन जी बख्शिश न पर तुंहिंजो बेनियाज रब ऐलान तो करे गुनाह त माफ़ कंदो मई पर अञा वॾो तोला अजर तुंहिंजे रब तयार भी करे छॾियो आहे। हाणे उन अजर जो रब बयान ॻाल्हि रब बयान गुनाहन जे माफ़ीअ जो ऐलान कई लहुम मग़फ़िरतुन तुंहिंजा गुनाह माफ़ व ऐं अजरुन कबीर तुंहिंजे लाइ अञा वॾो अजर आहे। कहिड़ो अजर आहे? आशिकन लिखियो त रब चवे थो जेकी घुरसो ॾे जेकी घुरसो ॻाल्हि ॻाल्हि जेकी घुरसो ॾे। तव्हां मूं ॾे ॾिसो था हिन हेठि ॾे छो था ॾिसो थकिजी पिया हो त ॻाल्हि कयो। जेकी घुरसो ॾे हाणे छा घुरणो अथई यकदम नौजवान खे ख़्यालु आयो घणे टाइम खां शादी नथी थिए वॾेरे खे ख़्यालु आयो त एकड़ ज़मीन जो अञा कोन मिलियो आहे। वापारी खे ख़्यालु आयो त प्लाट 3 अञा रहिया पिया हल पर को दीवानो वेठो आहे उनखे ख़्यालु आयो उन रब खां छा घुरियो ऐं सच बि हुआ जेको घुरणो अथई न उहो घुरतो मुंहिंजा करीम रब ओ मुंहिंजा करीम रब ओ मुंहिंजा करीम रब। जेॾी महिल न इज़राइल साम्हूं तुंहिंजो पैगाम खणी अचे इज़राइल पंहिंजो कमु करे मां अखियुनि सां मदीने वारे यार जो दीदार कयां। शाला सिरां दी महबूब आवे शाला सिरां दी महबूब आवे वक्ते नज़र ते कलमा पढ़ावे शाला सिरां दी कदमाते ओहदे झुक झुक में पैसा मिन्नता करे सा जावड़
कदमात ओहदे झुक झुक में पैसा मिनथा करे सा जावण न दे सा एक बार आका सदे वेड़े आवे शाला सिरा महबूब आवे शाला सिरांदी अर्ज पे कयुम त जंहिं वालिदैन जे मियां मोहम्मद हुसैन पंहिंजी अमड़ ॾाॾी ॾाॾो ऐं अज़ीज़ वकार बजे बख़्शिश ला महफ़िल सजाई जॾहिं अचण वारनि जा गुनाह रब मुआफ़ कंदो ॿुधाए त उन्हनि जे क़बरनि खे जन्नत जो बाग़ कंदो या न कंदो चओ इंशाअल्लाह ताला छो त पावर उन मालिक जो आहे उम्मीद रखनी आहे उन रब जे ज़ात में बांधे जो कम आहे उम्मीद रखे पंहिंजे रब में पोइ उहो रब उहो आहे जेको उम्मीद रखण वारे खे ना उम्मीद को न कंदो आहे मुझे बेनियाज रब जे दरबार में मुझा दोस्त अजीज बस मारुगी हिकड़ो जुमलो गालाए आयत जो तर्जुमो करे तवा के इजाजत दिया टाइम घणो वठी वियुस तवा जो अजीजान मन जे कदे कहीं भी दोस्त जे दिल में हेतड़ो भी ख्याल थो अचे त मरण वारो मरी वयो हाणे ही सवाब उनखे कीअं पहुचंदो मां घणियूं हदीसूं भी बयान नथो कयां दलील भी डिघा नथो ॾियां बस रुगी हिकड़ो नंढड़ो मिसाल थो ॾियां उम्मीद आहे सभई दोस्त गौर सां समझंदा अब 5 मिनट चाहे के बंद कर बस 5 मिनट मां बंद हो गया या चाहे बंद कयो या मां हाणे बंद कयो ये रूहानी महफिल में वडेर का कम न कयो ना बा तवज्जो रहे बस 5 मिनट मां ॾिसी छॾियो अज़ीज़ाने मन मां अर्ज़ पे कयो नंढड़ो मिसाल डिघियूं हदीसूं या दलील मां बयान नथो कयां नंढड़ो मिसाल थो ॾियां त मरण खां बाद सवाब मिले थो या गल मरण खां बाद सवाब मिले थो या नथो मिले हिकड़ो ई जवाब चवंदा न हिक ई राजू लखा दा मटई हिकड़ो ही जवाब अजीजाने मन जहीं भी दोस्त जे दिल में ख्याल हुजे या कहीं भी तो खा सवाल करे उनखे जवाब दे ओ मुझा मुसलमान भा मुखे एतरो रुगी बुधा त मैयत जी मरण खां पो जनाज़े जी नमाज छो पढ़ंदा आहियूं एक सवाल बस घणो न छाजे ला पढ़ंदा आहियूं नियत कहिड़ी कंदा आहियूं दुआ वास्ते हिन हाज़ुर मैयत जे भला जॾहिं जनाज़े जी नमाज़ पढ़ूं था इन दुआ जो सवाब मैयत खे मिलंदो या न मिलंदो चवंदो ज़रूर मिलंदो तूं चवीस त इहा मरण खां पोइ पढ़ी थो या जेरे जी पढ़ी थो जवाब ॾे जे कदे मरण वारे जे मरण खां बाद नमाज़े जनाज़ा अदा कई थी वने उनमें कुरान करीम जी तिलावत भी नथी कजे फकत दुरूद दुआऊं पढ़ण सां अल्लाह उन जी बख्शिश फरमाए थो त पोइ जॾहिं रब जो कुरान ऐं दुरूद पढ़ी उन ला दुआ घुरबी ॿुधा उहो ई रब साॻियो आया मटिजी वियो आहे मुझो बेनियाज रब कबूल फरमाइंदो अजीजाने मन हजरत अबू हुरैरा गालिबन रदी अल्लाह ताला ने फरमाइन था आका जे दरबार में हिकड़ो शख्स आयो अर्ज कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब मुझा मां पी कुर्बान थियन अब्बे अम्मा जे दुनिया छॾण खां पोइ मुझे मथा के हक़ आहिनि मुझे हबीब फरमायो हा तुझे अब्बे अम्मा जा तुझे मथा हक़ आहिनि या रसूल अल्लाह कहिड़ा मुझे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरो हक़ तुझे अब्बे अम्मा जो इहो थे त अब्बे अम्मा जे दुनिया छॾण खां पोइ उन जे दफन ऐं कफन में देर न कजां उनखे गुस्ल ॾियारण में देर न कजां उन जे जनाज़े में देर न कजां सवाइ कंहिं शरई उज़र जे ॿियो हक़ मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात तुझे अब्बे अम्मा जा कैसा वायदा कयल हुजन त उहे निभाइण जी पूरी पूरी कोशिश कजां
अठे नंबर ते मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त पांजे अब्बे ऐं अम्मा जे करीबी रिश्तेदारन सां मोहम्मद हुसैन सुहिणो वर्ता कजा यानी पांजे मामाणन नानाणन सां भी सुहिणो वर्ता कजा अब्बे जे करे ॾाॾाणन सां भी सुहिणो वर्ता कजा चौथे नंबर ते मुझे करीम आका फरमायो त जेसी रब जिंदगी ॾेई पांजे अब्बे अम्मा जे बख्शिश जे लाइ दुआऊं घुरंदो रहिजा। अज़ीज़ाने मन ये चार हक़ आहिनि अब्बे अम्मा जे दुनिया छॾण खां पोइ औलाद जे मथां अब्बे ऐं अम्मा जा उन्हनि मां मुंहिंजा दोस्त टे हक़ उम्मीद आहे सभु को पूरा कंदो। चौथो हक़ हिन सूरत में ॾिसी रहिया हो अॼु नरगी मोहम्मद हुसैन पाण दुआ लाइ तयार आहे पर हेॾी जमायत तयार आहे। अॼु इंशा अल्लाह ताला सभिनी जो बेड़ो पार थींदो। अल्लाह ताला जे क़ुरान करीम मां जेका आयत करीमा तिलावत कयमि अल्लाह ताला जे ज़ात फरमाए वकुल ओ मुंहिंजा महबूब फरमा ओ सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो वकुल ओ मुझा महबूब पंहिंजा लबड़ा खोल मुझा महबूब पंहिंजा पाक लबड़ा खोल इन लबड़न मां मोती किरण तुझे रब जो कम उन्हनि मोतिन खे हासिल करण वरी तुझे दीवानन जो कम 1400 साल गुज़री विया अज भी मोहम्मद हुसैन जे दिल में ख्याल आयो मैं अब्दुल लतीफ उन जो भा या ॿिया जेके भाइर या चाचा नाला ज़हन में न आहिनि खोड़ नाला हुया उन्हनि जे दिल में ख्याल आयो अबे अम्मा जे लाइ महफ़िल सजाए उन्हनि जे बख़्शिश लाइ दुआ घुरायो छो जो महबूब जो फरमायो आहे त घुरो ऐं घुरायो। अज़ीज़ाने मन मुझे हबीब के अल्लाह फरमायो वकुल ओ मुझा महबूब पंहिंजा पाक लबड़ा खोले दुनिया के ॿुधा रब्बिरहमुहुमा पंहिंजे अब्बे अम्मा जे लाइ मां मुस्तकरीम रब खां इहा दुआ घुरनि रब्बिरहमुहुमा ओ असांजा परवरदिगार उन्हनि ते रहम फरमा उन्हनि ते रहम फरमाए कमा जिया रब्बयानी सगीरा ओ मुझा सोना करीम रब जिया नंढड़े लाको मुझे जी जल अम्मा मुझे मथा करम कयो मौला मुझे गुनाहन के ॾिसी मुझे बेफरमानन के ॾिसी मुझे नालायकन के ॾिसी मुझे अमड़ कॾहिं भी कंहिंखे ईअं न चयो त मुंहिंजो बच्चो नालायक आहे पर को चवे पियो त उन खे गले में हथ जी पेचे ख़बरदार थी सुहिणो आहे त मुंहिंजो बचड़ो आहे। ओ मुझा करीम रब हे मुझो करीम रब तोखे दुआ सेखारे रहियो आहे त अबे अम्मा जे लाइ ईअं न घुरजा मौला मुझे अबे अम्मा खे माफ़ कर ईअं त सभु कंहिंजे लाइ घुरंदो हई पर जॾहिं अबे अम्मा लाइ घुरी रब तो चवे त मूंखां ईअं घुरजा मौला मुझे अबे अम्मा ते ईअं रहम कर जीअं नंढड़े लाको उन्हनि मुंहिंजे मथां रहम कयो यानी काई ग़लती मुंहिंजी महसूस न कयूं ग़लती हुअण जे बावजूद मौला अज तो भी मुझे अबे अम्मा जे गुनाहन जे बावजूद उन्हनि खे मुआफ़ करे छॾे मुझो बेनियाज़ तोखे जीजल अमड़ ऐं अबे जे दुआउनि जे लाइ अल्लाह क़ुरान करीम में ॾस ॾेई रहियो आहे। बस दोस्त थोरो कन में चयो वाइदो करे चुकुसि आयत जो तर्जुमो करे छॾियमि हाणे 2 या 4 मिंट दोस्त चयो बस वधीक न का बि हिकु ॻाल्हि या हिकु न हिकु मनक़बत जीजल अमड़ जी मौलाना साहब जो यकीनन उनखे मोहम्मद हुसैन ही चयो हूंदो 2 मिंटनि जे लाइ उन दोस्त जी आख़िरी ख्वाहिश भी प्रोग्राम के हवाले से पूरी कयूं इंशा अल्लाह ताला उन खां बाद दुआए खैर थींदी जेके बाद में आया उम्मीद है तो उन लाइ लंगर जो इंतजाम इंशा अल्लाह ताला होंदो। तो मुझा दोस्त अजीज उम्मीद तो रखा
उम्मीद तो रखा त जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि उहे दिलि ते कुझु असर कंदियूं इंशा अल्लाह ताला। सॼिन ॻाल्हियुनि जो निचोड़ उते ई मोटी आयो त मुंहिंजे करीम रब जी रहमत अॼु बि तुंहिंजो मुंहिंजो इंतज़ार करे रही आहे। मुंहिंजो अल्लाह अॼु बि तोखे चई रहियो आहे मुंहिंजा बाना या इबादी आहे मुंहिंजा बाना उदोनी घुर त सही मां रब तोखे ॾियण लाइ तयार आहियां। ऐं मुंहिंजा दोस्त सुहिणो ऐं आसान तरीक़ो राति जो जॾहिं न सुम्ही कलमो पढ़ी पोइ सुम्हंदो कर। छा करे सुम्हंदो कर? सवलो वज़ीफ़ो जे तावीज़नि मां जान छॾाइणी थी त जे घर में बेबरकताई ख़त्म करणी थिए न त वॾा ज़ालिम कारीहर वेठा आहिनि साईं, ज़ारी कारीहर वेठा आहिनि। पहुतो नाही हल भेणा देर करी तुंहिंजो हेठो धड़ सुकी वञे वॾो पहुतल है यार न पहुची त हेठो हाणे कीअं साओ थींदो चओ तो कारो बकर खणी आ। कारे बकर सां धड़ सावा करण वारा खुदा जो खौफ कर तोखे भी कब्र में सुम्हणो आहे। अल्लाह जे मखलूक सां धोखो न कयो, अल्लाह जे मखलूक के परेशान न कयो, अल्लाह जे मखलूक जे लाइ आसानी पैदा कयो। मुझे मदीने जे ताजदार फरमायो जेको अल्लाह जे मखलूक लाइ फर्श ते आसानी कंदो आहे अर्श वारो उन जे लाइ आसानियूं पैदा करे छॾींदो। परेशान न कयो कंहिंखे। इन तावीज़नि मां निकिरो, इन ढंगनि पीणनि मां। मक़सद इहो न आहे त न लिखो या न लिखरायो, नाजाइज़ न लिखो, नाजाइज़ न लिखरायो। हा अगर का तकलीफ़ ॻाल्हि कयां पंहिंजे नए नस्ल के बर्बाद थियण खां बचाइण जो आसान तरीक़ो हिकिड़ी औरत अकेली धारियन में शादी करे आई आ। बेनियाज रब हुन के पुटड़ो ॾिनो आ हिकिड़ो, अञा बचड़ो नंढड़ो ई आ वर उन जो रब पाण ॾे घुराए वरतो। सब को बचड़ी वाला अंदाज़ो सभिनी खे आहे त जेका धारी वेचारी ईंदी आ अगर मुड़स गुज़ारे वेंदो आ त पाड़े वारनि जो सलूक कहिड़ो हूंदो आ। कहीं खां भी बुझाई नागे ओ मुझा दोस्त अजीज मुर्स जे वञण खां पोइ सभिनी जूं अखियूं ॾिसण शुरू कई। ॾिठे हाउ ॾेरनि जूं अखियूं, माइटनि मिटनि जूं अखियूं। अबो अम्मा मिट माइट छॾे आए धारे राज में अकेलो बचड़ो आ बचाइणो आ। रोई थी चवे ओ मुझा करीम रब छो त मामा याद रखी छॾे अगर ज़ाल गुज़ारे वेंदी आ पी 40 ताईं बि तरसे या न तरसे का न का ॻोल्हे वठंदो आ। पर जीजल अमड़ उहा हूंदी आ जे मुड़स गुज़ारे वञे त बाक़ी उम्र पंहिंजे बचन जे मथां कुकड़ वांगे छांव करे वेही रहंदी आ। जीजल मावा उन बचड़े जे लाइ वेही रही अल्लाह जे दरबार में दुआऊं घुरंदे मौला मुंहिंजो हिकिड़ो आ उन जी पारत हुजे। रात ॾींहं करीम रब खां मां दुआऊं घुरी रही आ। जीअं बचड़ो समझदार थियो आ बचड़े जी तरबियत कीअं थी करे बचड़े खे थी चवे ओ मुंहिंजा बचड़ा। जॾहिं ॾिठई त बचड़ो शइ घुरण जे लाइक़ थी वियो, दुकान ते वञण जहिड़ो थी वियो आ। हिकिड़े ॾींहुं बचड़े जे पसंदि जा बिस्किट ऐं टाफियूं घुराए बचड़े खे चवे थी बचड़ा रोज़ मूंखां थो घुरी मां काॾे हली वञा काॾे वेंदे अम्मा काॾे वेंदुसि। बचड़ा अच अॼु मां तोखे अहिड़ो दर थी ॾसियां मां हुजां या न हुजां रुगी घुरंदो वेंदे ॾियण वारो पाण ई तोखे ॾींदो वेंदो। मासूम बचड़ो मां ॻाल्हाए थी बचड़े खे कहिड़ी ख़बर त छा थी कर अमा छा थी चई चवे थी हली आ जीअं मां कयां तीअं कर। हा मुंहिंजी अम्मा अमड़ वुज़ू शुरू कयो बचड़े बि हथ आला कया। बचड़े वुज़ू कीअं कयो हूंदो ॻाल्हि खुटायां सब को अंदाज़ो लॻाए सघे थो। अमड़ मुसलो विछायो बचड़े जो मुसलो अम्मा हाणे छा कयां बच्चा मां निमाज़ थी पढ़ां तूं बि निमाज़ पढ़। नंढड़ो बचड़ो आ हाणे छा निमाज़ पढ़ंदो हूंदो। अमड़ वांगुरु सजदा भी दे निहारे भी आरस भी भञे। अमड़ सलाम वराए बचड़े खे चयो बचड़ा हाणे अखियूं ॿोट। बचड़े अखियूं ॿूटियूं हथड़ा मथे खण हथड़ा खई बच्चा हाणे दुआ घुर। अमड़ दुआ थी सेखारे अम्मा छा चवां चओ त ओ मुंहिंजा करीम रब
अमड़ पांजे बचड़े खे थी सेखारे ओ मुझा बचड़ा दुआ घुर ओ मुझा करीम रब बचड़े चयो ओ मुझा करीम रब अमड़ सेखारे थी चयो त पांजे महबूब जे सदके बचड़े चयो पांजे महबूब जे सदके मां चयसि कहिड़ी शइ खपई घुर चवे तो अल्लाह सही मूंखे बिस्कुट बि ॾे ऐं टाफियूं बि ॾे बचड़े जी पहुच एस ताईं हुई इएं चई करे अमड़ उहा शइ खणी बचड़े जे आॾो रखी छॾी बचड़े जो हथ मां चुप कई बचड़े जो हथ हेठि कया ॾिसे त टाफियूं आॾो पयूं हन बिस्कुट आॾो दाह करे चए थो अम्मा अम्मा जी मुंहिंजा बचड़ा अम्मा अल्लाह साईं मूंखे महबूब जे सदके बिस्किट बि ॾिना टाफियूं बि ॾिनियूं मां चयो बच्चा ओहो मालिक आहे ई उहो जो कंहिंखे मोटाईंदो ई कोन्हे को अज़ीज़ाने मल ये कुछ ॾींहं ज़रा गौर कर जॾहिं उन मासूम खे टाफियूं मिलियूं अधु कलाक मस गुज़रियो ॿार खे शइ जी ॿाड़ लॻी अचे अम्मा खे बांह मां वरितई अम्मा उथी वुज़ू कर त वरी मुसलो विछाए त मां टाफियूं वठां पहिरीं जी जल मां वठी वई हाणे बचड़ो पंहिंजे अमड़ खे वठियो पियो वञे अज़ीज़ाने मन अजीब मंज़रा पाड़े में कज़ियो थी पियो मां कज़े ते हली वई आहे बचड़ो खेॾण लाइ हलियो वियो कॾहिं कज़े ते तदफ़ीन में देर थी वेंदी आहे मां उते रहिजी वई बचड़ो खेॾंदे बुख लॻी मोटी आयो घर में पहुतो निहारी अम्मा मौजूद न आहे बुख ॾाढी लॻी आहे दिलि खे चई अम्मा नाहे त चाहे मुआरो यार जो वेठो देर न कई ओ मुसलमान देर न कई उन मासूम बचड़े पंहिंजे तन्हाईअ में वुज़ू कीअं कयो हूंदो ओहो मुसलो खणी विछाई सजदा कहिड़ा ॾिना हूंदई नियत कहिड़ी कई हूंदई रकातूं कहिड़ियूं पढ़ियूं हूंदई अंदाज़ो लॻाए सघीं थो मुसलो काबे ॾे कयईं अलाए ॾखिण कयईं अलाए उतर कयईं काई ख़बर नाहे मासूम खे ॿ टे सजदा ॾेई करे चवे थो ओ अल्लाह साईं पंहिंजे महबूब जे सदके अॼु अम्मा बि कान्हे मूंखे बुख ॾाढी लॻी अथई हेॾा बेनियाज़ रब जो बांधड़ो मासूम बचड़ो मुसले ते रोई रहियो आहे ओॾा अल्लाह जे रहमत खे जलाल आयो जिब्रील जी रब्बे जलील देर न कर अञा मुंहिंजो बांधड़ो हथड़ा हेठि न करे अॼु जन्नत जा ताम खणी पहुचाईंसि त ख़बर पवेसि त मुंहिंजो रब छा छा खाराईंदो आहे जीअं बचड़े मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हथड़ा हेठि कया अजीब खाधो आॾो ॾिसी करे मुसलो ते ई पियो आहे खाधड़ो खणी अचे खट ते वेही खाइण शुरू कयईं ओॾा अमड़ बि मोटी ॾिठई त दड़ो खुलियो पियो आहे पक थी वई त बचड़ो मोटी आयो आहे अचे ॾिसे त खट ते बचड़ो मानी खाई रहियो आहे अजीब ख़ुशबू वारा ताम खाई रहियो आहे मां निहारे चवे थी कावड़ मां माउ खे कहिड़ी ख़बर त हिन जो यार सां कुर्ब गंढिजी वियो आहे मां कावड़ में दड़को ॾेई चयो ओ मुंहिंजा पुट मूं त तोखे कंहिंखां घुरण कोन सेखारियो किथां पिनी आयो आहीं निहारे चवे थो अम्मा कंहिं ॿिए दर तां न जितां पिनण सेखारियो अथई अॼु बि उतां पिनी आयो हां मां जो ख्याल कोन वियो अमड़ चयसि छा थो चवीं बाह में हथ विझी मुसले वटि अचे बीहारी अम्मा इन मुसले ते तूं रोज़ सेखारींदी हुई अॼु तूं कान हुई अॼु उन करीम रब जे दरबार में अर्ज़ कयमि उन ई मोकिलियो आहे जेको मां खाई रहियो आहियां मुंहिंजा मुसलमान भाउ पंहिंजे बचड़नि जी ईअं तरबियत कर ईअं न थिए अॼु जेकर तोखे जेल में सूर पए तावीज़ मथे में सूर पए तावीज़ कारोबार में थोरो फर्क़ु पियो तावीज़ कुझु थियो तावीज़ पोइ तुंहिंजो नओं नस्ल तुंहिंजो बच्चो काॾे वेंदो उनजी त ज़िंदगी रुॻी इन्हनि तावीज़नि वारनि ज़ालिमनि जे पुठियां गुज़री वेंदी जान छॾा पंहिंजे अयाल जी जान छॾा पंहिंजे बचड़नि खे चओ हा ज़िंदगी
ज़िंदगी में मुश्किल घड़ियों ईंदियूं ज़रूर आहिनि रोई मुसल्लो विछाए पंहिंजे रब खे बादा मदीने ॾे मोहर करे दुरूद पढ़ कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जे दरड़े ते हलियो वञ चो त ख़ुदा जी रहमत उते जल्द में नसीब थींदी आहे वञी कंहिं कामिल खां हथड़ा खणाए त रब तुंहिंजो बेड़ो पार करे रात जो कलमो पढ़ी पो चो इंशाअल्लाह ताला खुद रुगी न पांजे मासूमन बचड़न के भी चवंदासी बच्चा रात जो कलमो पढ़ो पो बच्चो चवंदो बाबा किए पढ़ो पो तहां सा चवंदासी बाबा चो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जडे बच्चे कलमो पढ़ियो पो छा चवंदासी बाबा अल्लाह हाफिज बच्चो चवंदो अम्मा अल्लाह हाफिज अदा चवंदासी न हिकड़े मिंट ला जवाब दे मुसलमान जडे न पीउ बच्चे के चवे त तुंहिंजो अल्लाह निगहबान बच्चो पी ऐं मां खे चवे बाबा अम्मा तव्हांजो अल्लाह निगहबान अल्लाह जी इज्जत जो कसम खणी थो ॿुधायईं सॼी रात उन घर जा भाती निंड कंदा आहिनि अर्श जा मलाइका उन्हनि जी चौकीदारी कंदा आहिनि छो त अल्लाह जे अमान में जेका शइ ॾिबी आहे उन जो वार विंगो केर न करे सघंदो आहे मुजाहिद हुयो वञे पियो सफ़र में ज़ाल पेट सां हुई जेॾी महिल मोकिला दर ते पहुतो ज़ाल चवेसि थी तूं त मुजाहिद वञी थो पियो सफ़र में मुंहिंजो त ख़ैर आहे पर ही जेको मुंहिंजे पेट में बचिड़ो आहे उन खे कंहिंजे हवाले करे थो वञी निहारे ज़ाल खे चवे थो इन बचिड़े खे मां पंहिंजे अल्लाह जे हिफ़ाज़त में ॾेई थो वञा मुंहिंजो रब कंदो इन खे कुझु बि चो मुंहिंजो रब कंदो न के कुछ भी कोन थींदो मुसाफ़िर हो सफ़र ते हलियो वियो अल्लाह जे कुदरत ॾे निहार जॾहिं हू मोटी आयो उन खां पहिरीं उन जे घरवारीअ जो इंतकाल थी चुको हो उहा हामिला हुई पेट सां हुई इंतकाल थी वियो दुनिया दफ़न करे मोटी आई जेॾी महिल ॾिठई घर बंदि मिटनि माइटनि ॾसियो तुंहिंजी घरवारी दुनिया छॾे वई उन खे फलाणी जॻह ते दफ़न करे आया हो वियो क़बर ते कुल पढ़ी रोई मोटी आयो मोटी घर पहुतो अजीब अजीब आवाज़ जीअं सिज लही ऊंदाही थी अजीब आवाज़ को हिन खे सॾे रहियो आहे केॾी महिल ज़ाल जो आवाज़ 5 मिंट हेॾे मूॾे त हली आहे केॾी महिल नंढड़े बच्चे जो आवाज़ दिलि में ख़्याल कई ही आवाज़ छा जा आहिनि दर खां ॿाहिरि निकिरे महसूस करे त मूंखे न ॾिसण वारी शइ मुंहिंजे आॾो रोशनी करे हली रही आहे हलंदो वियो सिधी उहा रोशनी हुन जे क़बर ते वञी पहुती जीअं क़बर ते पहुतो ॾिठई त क़बर खुली पई आहे घरवारीअ जो लाश त पियो आहे भर में मुंहिंजो बचिड़ो रोई रहियो आहे भर में मुंहिंजो बचिड़ो रोई रहियो आहे उन बचिड़े खे जेॾी महिल खणे थो खणी मुंहिंजा दोस्त वापसि थो मोटे सुबुह ताईं सॼी राति रोए थो मुंहिंजा मौला ही राज़ कहिड़ो आहे मुंहिंजा मौला केतिरो टाइम गुज़री चुको मुंहिंजी घरवारी गुज़ारे वई ही बचिड़ो कीअं सलामत रहियो अख सां लॻंदी आहे जवाब मिलंदो आहे ऐं अल्लाह जा बाना जेकॾहिं तो लफ़्ज़ ईअं चई वञी मौला इहो नंढड़ो बचिड़ो ऐं इन जी अमड़ ॿई तुंहिंजे हिफ़ाज़त में ॾेई थो वञा त ॿई सलामत हुजनि तो चयो मौला ज़ाल चयो मुंहिंजो ख़ैर आहे बचिड़ो कंहिंजे हवाले करे थो वञे तो चयो न बचिड़े खे रब जे हिफ़ाज़त में ॾेई थो वञा तो बचिड़ो रब जे हिफ़ाज़त में ॾिनो मुंहिंजो अल्लाह कंहिंजी शइ खे बि हिफ़ाज़त मां ॿाहिरि कोन कंदो त जॾहिं न सुम्हण वक़्तु बच्चो ऐं अबो हिक ॿिए खे अल्लाह हाफ़िज़ चई सुम्हंदा आहिनि सॼे घर में सुकून उथण महिल बच्चो जीअं कल उथे उन खे कलमे जी तलक़ीन कर उथण सां बच्चो कलमो पढ़े इंशाअल्लाह ताला सॼो ॾींहुं घर में बरकतूं ऐं रहमतूं ईअं कंदासीं चो इंशाअल्लाह ॻाल्हि ॾुखी त कोन्हे का न तकलीफ़ वारी बि कान्हे का ऐं हर माण्हू सम्झे थो फ़ाइदे वारी आहे इंशाअल्लाह ताला अगरि हिन सॼी महफ़िल मां इहो हिकिड़ो बि जुमिलो जेकॾहिं पलाए पावे पोइ बि तूं बरकत वारो ऐं ख़ैर वारो अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फ़रमाए ॾाढो ख़बर अथव टाइम घणो थियो आहे 10 थी विया अथव 5 मिंटनि घटि बसि हिकिड़ी मनक़बत वध में वध 5 मिंटनि जे लाइ छो त हिन दोस्त जो चयो आहे जी जलिमा जहिड़ो मिट ॿियो कोन आहे
सोहणी अम्मा जहिड़ो मिट ॿियो कोन आहे चओ जी जलिमा जहिड़ो मिट ॿियो कोन आहे अबो भी अबो भी अबो पर माओ माओ आगे पर माओ आगे जी जलिमा जहिड़ो मिट ॿियो कोन आहे झोलीअ में वेहारे सेखारियां बोलियूं झोलीअ में वेहारे सेखारियां बोलियूं पीघे में सुम्हारे ॾिनई लाइला जुलोलियूं पीघे में सुम्हारे ॾिनई लाइला जुलोलियूं पंहिंजे बचन खे थी चाहत मचागे चाहत मचागे जी जलिमा जहिड़ो अदा मिट ॿियो कोन आहे ताते निपाए वॾड़ो कयाई ॾई सुख बचन खे ॾुखड़ा ॾिठाई ताते निपाए वॾड़ो कयाई ॾई सुख बचन खे ॾुखड़ा ॾिठाई वॻावेस तन ला वेठी दाज ठाहे ओ वेठी दाज ठाहे जी जलिमा जहिड़ो चओ मिट ॿियो कोन आहे व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन एक बेरो अलहम्द टे बेरा कुल अल्लाह शरीफ पढ़ो त ख़त्म शरीफ में दुआ घुरो।